कचहरी नसीब फरमा। ओ मौला अज हर साल वांगे अज भी 3 सफ़र ते सफ़र महीने जो पहिरियों जुमो साईं एडवोकेट हाई कोर्ट मुजाहिद हुसैन फुलपोटो जे पारां रिटायर पुलिस ऑफिसर SHO अली ॾिनो फुलपोटो साईं हाजी सनाउल्ला साईं जे पारां हिन दरगाह ते सलवात थी आहे। ओ मौला सलवात जे सदके मुजाहिदन साईं जा बाबा अली ॾिनो फुलपोटो साईं गुलाम शबीर हाजी सनाउल्ला साईं फुलपोटो जा ओ मौला क़यामत ताईं बेड़ा पार फरमा। एडवोकेट मुजाहिद हुसैन फुलपोटो साईं के साईं जे भारन के सोटन के बचड़न के अमड़न न्याणन के अम्मा ज़ैनब जो वास्तो थी अम्मा ज़ैनब जो वास्तो थी क़यामत ताईं आबाद फरमा। अज जेके भी सचल साईं जे दर ते आयाऊं मुझू अमड़ियूं मुझू भेनरूं आयूं अमड़ियूं न्याणियूं आयूं जेके भी साथी सचल साईं जे दर ते आयाऊं इमाम हुसैन जो वास्तो थी अज असां सभिनी जे दिलनि जूं जायज़ तमन्ना पूरी फरमा। सभिनी जा दुख दर्द कर्ज मर्ज बीमारियूं दूर फरमा। सिंध जे धरती सिंध धरती जे मारवाड़न जूं गुरबतूं दूर फरमा। ओ मौला जेके बे औलाद आहिनि उन्हनि खे औलाद अता फरमा। रब जने इमाम हुसैन सरदार जा सब साथी शहीद थी वया जने अम्मा सैयदा ज़ैनब इमाम सज्जाद के यजीदन कैदी बनायो जने करबला को कूफे जे लाए मज़लूमन जो काफिलो यजीदी बतियूं पिया वञनि अम्मा ज़ैनब जी जो ॾिठो हुसैन जे लाश खे मदीने ने मुंह करे रोई करे चवण लगी या मोहम्मद इन वक्त फरिश्ता तो ते दुरूद था पढ़न तुझो हुसैन जो करबला जी जमीन ते बगैर कफन जे हेठ पियो वा रब उन मज़लूम हुसैन जो वास्तो थी अज जेके भी सचल साईं ते आया असां सभिनी जो बेड़ो तार आमीन। जेके मुझू अमड़ियूं मुझू भेणूं आयूं उन्हनि जो बेड़ो तार जे जे दुआ जे लाइ चयो आहे मूंखे वकील साहब के सभिनी जा बेड़ा पार फरमा। सचल साईं जे फ़कीरनि जा बेड़ा पार फरमा। सॼी सिंध में सॼे पाकिस्तान में सऊदीअ में ईरान में इराक में शाम में घर घर में लख सलवातूं थियनि या दुआ क़बूल फरमा। महबूब जी उम्मत के फ़िरके वारत खां बचा ओलिया अल्लाह जे सूफ़िया किराम जे ॾसियल वाट ते हला जन फ़िरका विधा उन्हनि रुगो नफ़रतूं ऐं झेड़ा फैलाया पर वलिन मोहब्बत ऐं प्यार जो पैगाम ॾिनो हिननि वलिन जे ॾसियल वाट ते सॼी आका जी उम्मत खे हलणु नसीब फरमा। ओ मौला ए करीम ओ सुना सचल साईं सरदार अम्मा मासूम बीबी सकीना जो वास्तो थी जेके भी तुझे दर ते सवाली आया अॼु असां सभिनी जो बेड़ो तार जनते ग़रीबतूं अची वयूं उन्हनि जूं ग़रीबतूं दूर फरमा। लुकमान हकीम खां कंहिं पुछो त मौत खां का ॾुखी घड़ी आहे फरमायूं आहे चई कहिड़ी चयूं जॾहिं को शरीफ़ इंसान ग़रीब थी पवे ऐं कंहिं कमीने आॾो हथ फैलाए या मौत खां ॾुखी घड़ी आहे अली असगर जो वास्तो थी जलते गुरबतूं आहिनि असां जूं उन्हनि जूं गुरबतूं दूर फरमा। बाक़ी कंहिं मोमिन खां मदद घुरण मनो कान्हे मोमिन खां घुरबी त हो ख़ुशि थींदो कंहिं दुनियादार ज़ालिम खां ग़रीब मदद घुरंदो त हुनखे ॾुखाईंदो रंज थींदो रब पंहिंजे ग़ैब मां सभिनी खे गंज अता फरमा। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलल नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूलल्लाह व अला आलिका व अस्हाबिका या नूरल्लाह ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह नारे हैदरी।